الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. अल्लाह तबारक व तआला जो ही कुरान करीम नाज़िल थियो सय्यदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि जी उमिरि खां बाद इंसान रात जी हिदायत लाइ आख़िरी पैगंबर ते आख़िरी किताब हिन खां बाद न नबूवत ईंदी न वही इलाही ते नाज़िल थींदो। हिन क़ुर पाक जा हज़ारे तफ़सीर थिया। क़ुर पाक जे आयात जा तावीलात ऐं मानी मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुख़्तलिफ़ शख़्सनि हर हिक क़िस्म जे मौज़ू ऐं मज़मून ते लिखिया। जीअं समूंड में इंसान वेंदा आहिनि, जहिड़ो कहिड़ो मतिलबु वञे हासिल करण जे लाइ त उहो हिनखे मिले। अलाह ताला जो क़ुर बहर बेपयान आहे। रब ताला जा कलमात उनजी मानी ऐं मज़ामीन अणखुट आहिनि। अलाह ताला फरमाए थो वलो कान البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا। अलाह ताला जो क़ुर हिनखे एतिरी तवसी आहे जो समूंड मसूं बणाइजनि, दुनिया जा वण कलम कजनि, तबियत जा मज़ामीन लिखी नथा सघजनि। जंहिं कुझु ॻाल्हायो आहे पंहिंजे वक़्तु आहे ऐं दौर मुताबिक़ हर वक़्त जे हाजतुनि खे पूरे करण लाइ क़ुर शरीफ़ मञा फैज़ वरितो आहे। असांजो हिते क़ुर शरीफ़ जो शुरू करणु दोस्त अहबाब जे इसरार ते त क़ुर शरीफ़ जो मुख़्तसर मज़मून दौरे तफ़सीर लाइ शुरू कजे। वक़्तु तमामु थोरो आहे। अलाह ताला जेकी तौफ़ीक़ अता फरमाई उन आहतनि थींदो। ही शुरूआत जेका अॼु असां करियूं था सो अलाह जी दरगाह मां दुआ घुरण लाइ त रब ताला असांखे तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। असां क़ुर पाक जे मज़मून खे सम्झूं ऐं उन ते अमल करियूं ऐं आख़िरत ऐं दुनिया जी मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि खां अलाह ताला असांखे आज़ादु करे ऐं ॿिन्ही जहान जो कामयाबी असांखे नसीब अलाह जो क़ुर शरीफ़ बिस्मिल्लाह सां शुरू थियो उन वक़्त जा काफ़िर रहमान जे इस्म खे कोन मञींदा हुआ। इन सां रद्द थियो काफ़िरनि ते। हर कम में अलाह जे नाले बजाए काफ़िर लात ऐं उज़ा जो नालो वठी पोइ कमु शुरू कंदा हुआ। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जे नाले सां कमु शुरू कंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ बिस्मिक अल्लाहुम्मा। इन लफ़्ज़ पोइ जॾहिं बिस्मिल्लाह शरीफ़ नाज़िल थी हमेशह जे लाइ इहा पढ़ंदा हुआ बिस्मिल्लाह रहमान। इहा क़ुर शरीफ़ में मुंड में शुरूआत बिस्मिल्लाह सां थी आहे। रब ताला फरमायो वलक़द आतैनाका सबअम मिनल मसानी वल क़ुरआनिल अज़ीम। अलहम्द शरीफ़ वारी अता फरमाई आहे जंहिंमें 7 आयतूं आहिनि ऐं इहो क़ुर अज़ीम आहे।
क़ुर शरीफ़ जा मज़मून गॾियल तौर इजमाली तरह फातिहा सूरत में अची वञनि। अलहम्द शरीफ़ में 3 इस्म पहिरीं अचनि था, जीअं बिस्मिल्लाह में तीअं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन में। ऐं बिस्मिल्लाह में अलाह जे इस्म जो ताल्लुक़ ॿिए सां आहे ऐं ॿिए खे इम्तियाज़ मिले थो नुक़्ते सां, न त ते ऐं से सां शकिल में बराबरि आहे। ऐं नुक़्तो तक़सीम न थींदो आहे, छो त जेको बि नुक़्तो थींदो आहे चइबो हुनखे जेके तक़सीम न लॻे। 2-3 नुक़्ता गॾिबा, हिकु कतार में ख़त थींदो, जेकॾहिं सिधो हूंदो त सिधो ख़त, न त मुनहनी ऐं वकड़ वारो थी पवंदो। ख़त जी तक़सीम नुक़्तनि ॾांहुं थींदी आहे, बाक़ी नुक़्ते जी तक़सीम न थींदी आहे। हितां रब तबारक व तआला जे वहदत हक़ीक़ी ॾांहुं रस्तो मिले थो त रब तबारक व तआला जी वहदत हक़ीक़ी कंहिं इनक़िसाम खां ऐं अज्ज़ा खां पाक आहे, जीअं नुक़्ते बिस्मिल्लाह जेके तक़सीम नथी थिए। रब ताला जे हेकड़ाईअ में कंहिं क़िस्म जी तक़सीम न आहे। बिस्मिल्लाह पढ़ी अलाह ताला काफ़िरनि ते रद्द कयो ऐं उन बिस्मिल्लाह में ॿिए जे नुक़्ते सां रब तबारक व तआला जे इन कलाम सां मुजस्मीन ते रद्द थो अचे, जेके अलाह ताला खे मञनि त था पर पोइ जिस्मानी वजूद जा क़ाइल आहिनि। चवंदा आहिनि त ज़ात बारी ताला खे तूल अर्ज़ ऐं उमुक़ आहे, विकराम थोल आहे। इहो हक़ीक़त में वॾो ऐब जिस्म ऐं जिस्मानियात खां बारी तबारक व तआला जी ज़ात पाक आहे, छाकाणि त इहे मख़लूक जूं सिफ़तूं आहिनि। ख़ालिक़ मख़लूक जी सिफ़तुनि खां बाला तर आहे ऐं रब ताला हर ऐब खां पाक आहे। ॿिए सां उन्हनि मुजस्मीन ते रद्द थियो। इस्म जी माना आहे नालो या नाले वारी ज़ात। रब तबारक व तआला जी बरकत वारी ज़ात आहे, उन सां क़ुर शरीफ़ खे शुरू थो कजे, जंहिंजी सिफ़त रहमत। रहमत रब तबारक व तआला जी काइनात जे हर जुज़े ते आम पहुतल आहे। ॻाल्हि आहे त को उन रहमत खे महसूस करे, को महसूस न करे। रब ताला काफ़िरनि ते ऐं मोमिननि ते बाज़ करण वारो आहे। रहमान जे लफ़्ज़ जी माना आहे जंहिंखे बि वजूद जी दौलत मिली अलाह ताला जे रहमत सां मिली आहे। रहमान जे लफ़्ज़ जो असर ऐं उनजी माना इहा त को तस्लीम करे या न करे, मगर अलाह जी रहमत में भाईवार थियो। रहीम जो मतिलबु रब ताला जी महिरबानी ऐं अहसान आख़िरत में फर्म बरदारनि ते बाझ करण सां रहमत तालुक़ रखे, उनखे रहीम जे माना सां ज़ाहिर कयो वियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, इहो लफ़्ज़ सारो जुमिलो मुतअल्लिक़ थिए थो कंहिं मुक़दर सां, जो उहो मुक़दर शुरूआत जे लफ़्ज़ या कंहिं ॿिए इन मादे मां सीरे सां तालुक़ रखे थो। अशरव नशरव, मूं शुरू थो करियां, असीं शुरू था करियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह जे नाले सां जो बाज़ारो महिरबान आहे। बे जो तालुक़ उन अशरव सां आहे या नशरव सां, या शुरू जे करे मज़दर वठिजे, उन मज़दर सां बि तालुक़ थिए। शुरूआत आहे अलाह जे नाले सां जो बाज़ारो महिरबान। ॿी बिस्मिल्लाह सूरत नमिल में अचे थी, उहा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ख़त जे इब्तिदा में आयल आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम इन्नहु मिन सुलेमान, अहिड़ी तरह शुरूआत आहे। उहा क़ुर पाक जो जुज़ो आहे।
उन ख़त जो जुज़ो आहे। हिते बिस्मिल्लाह रहमान रहीम क़ुर शरीफ़ जो मुतलक़ जुज़ो ऐं मुस्तक़िल आयत आहे, मगर हर सूरत जे मुंड में शुरूआत लाइ नाज़िल थियल आहे। इहा क़ुर शरीफ़ जे सूरत जो जुज़ो न आहे, पर पाण मुस्तक़िल हिकिड़ी आयत आहे। बाक़ी नमिल वारी उहा जुज़ो आहे उन सूरत जो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूरत कौसर 3 आयतूं आहिनि। इन्ना आतइनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअक हुवल अबतर। 3 आयतूं आहिनि। हालांकि बिस्मिल्लाह त मुंड में आहे। जेकॾहिं सूरत जो जुज़ो हुजे हा त नबी साईं जन फरमाइनि हा त कौसर सूरत में 4 आयतूं आहिनि। सम्झ में आयो? इहा बिस्मिल्लाह कौसर सूरत जो जुज़ो न आहे, सिर्फ़ शुरूआत जे लाइ आंदल आहे, न त इनखे बि सूरत जो जुज़ो चइजे हा। फरमायो अथनि त सूरत मुल्क 30 आयतूं आहिनि, त ॿार सूरत 30 आयतूं बिस्मिल्लाह सां गॾु 31 थियनि। हितां सम्झ में आयो त बिस्मिल्लाह शरीफ़ जंहिं बि आया सूरत में अचे थी उनजो मुंड ऐं शुरूआत आहे, उनजो जुज़ो न आहे, न त अदद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणे ॿुधाईंदा। एतिरो क़दुरु सबूत में काफ़ी आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुलफ़ाए राशिदीन पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में क़िरात फातिहा जॾहिं पढ़ंदा हुआ निमाज़ जे अंदरि, त बिस्मिल्लाह खां सवाइ उहा ॿुधण में ईंदी हुई। अलहम्द शरीफ़ सां क़िरात थी शुरू कंदा हुआ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी क़िरात अलहम्द सां शुरू थींदी हुई। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु, सैयदना उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु, हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु, हज़रत अली करमल्लाह वजह, इन खां सवाइ ॿिया सहाबा किराम केतिरा अलहम्द सां शुरू कंदा हुआ। मालिक इमाम मालिक जी रिवायत आहे, मुअत्ता इमाम मालिक में हुमैद तवील खां रिवायत थो करे, अनस बिन मालिक खां चई कुंत वरा अबी बकर, मां अबू बकर सिद्दीक़ जे पुठियां हुयुसि, व उमर व उस्मान। अनस थो चए त मां अबू बकर सिद्दीक़ जे पुठियां नमाज़ पढ़ी, उमर फारूक उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु जे पुठियां। कुल्लुहुम कान ला यक़रउ बिस्मिल्लाह रहमान रहीम। जॾहिं निमाज़ खे शुरू कंदा हुआ त बिस्मिल्लाह रहमान रहीम कोन पढ़ंदा, बिस्मिल्लाह होरियां पढ़बी आहे, ॾाढिया न, मतिलबु त ॾाढिया न पढ़ंदा। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह ताला